नाज़रीन रानीपुर में रिपोर्ट करे पियो मदद अली सोलंकी। रानीपुर बेरा फाउंडेशन कॉलेज में दाख़िलाऊं जारी आहिनि। साफ़ माहौल, बेहतरीन डिसिप्लिन, सोलर सिस्टम, CCTV कैमरा सिस्टम है। आला तालीम पढ़ण जी हर सहूलत पिण मौजूद है। बेरा कॉलेज जे प्रिंसिपल मैडम लुबना भट्टी सां राब्ते करण में मैडम लुबना भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेरा फाउंडेशन कॉलेज हिकु तमामु बहितरीन ऐं सुठो इदारो आहे। मैडम लुबना भट्टी चयो त हिते आला तालीम ॿारनि खे ॾिनी वेंदी आहे। प्रिंसिपल वधीक चयो त बेरा फाउंडेशन कॉलेज में आला तालीम याफ़्ता उस्ताद बेरा फाउंडेशन कॉलेज में रखिया विया आहिनि, जेकी कॉलेज जे शागिर्दनि खे आला तालीम ॾेई रहिया आहिनि। हिन कॉलेज में शागिर्दनि जे लाइ हर साल एंटरटेनमेंट जा प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि। बेरा जे प्रिंसिपल मैडम लुबना भट्टी चयो त बेरा फाउंडेशन कॉलेज में गरीब मिसकिन शागिर्दनि लाइ पिण ख़ुसूसी पैकेज रखियो वियो आहे। पोइ हाणे ई अचो पंहिंजे ॿारनि खे बेरा फाउंडेशन कॉलेज में दाख़िला वठी ॾियो। एड्रेस दरगाह बुदला जे भरिसां बेरा फाउंडेशन कॉलेज रानीपुर। Class 5. I study in Beria Foundation College, Ranipur. Our college giving us quality of education such as extracurricular activities, sports, arts. I love my college very much because college provides us all facilities. Thanks a lot.